नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो ॻोठ अला रखियो आराई जे रवासिन बाअसर पारां ज़री ज़मीन ते कब्ज़े ऐं कूड़ा खाता ठाहिण ख़िलाफ़ एहतजाज कयो। हिन हवाले सां वधीक ॾिसूं था आवेश कुंबर जी इन रिपोर्ट में। खिप्रो वेझो ॻोठ अला रखियो आराई जे रवासिन ग़ुलाम रसूल, शकील अहमद, नदीम, नसीम बीबी, परवीन, शकील आराई ऐं ॿियनि शहीद जो खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बाअसरनि उन्हनि जी ज़रई ज़मीन जा कूड़ा खाता ठाराए कब्ज़ो करे वरितो आहे। बनी तो मसल आता ही ये सब कागज देख लिया, ये भी देख लो। जमीन किधर है आपकी? जमीन वारा मोरी लाल साग दे नोंडलो कितनी है? बनी 9 एकड़ की माई विकी ढाठन के हुन जे बदे में 7 एकड़ असांखे लिखी दिना। आज तक असांखे कोन दी। साडे नाल फ्रॉड करी बैठा। सलीम दा खाता वा, सलीम फौत हो गया, उन्हें दवा प्याड़ी गई है, मगरू मेरा बच्चा मारिया गया वा, फिर मीन ते गोलियां चलाइयां ने। हुण बन्नी नहीं मैनू देण दे, मेरा फ्रॉड करी बैठे। 4 एकड़ मेरे थले आ, वो भी मेरे को थले खून दे दे भी साडी आ, साडा मकादा वा। 7 एकड़ गुंगे ने लेके दी है, 9 एकड़ इन्हें लेके दी है। पहले असदीज करे क्यों फ्लॉड करके बैठी है, उन्हां दा कब्जा ने। एहतजाज कंदड़नि जो चवण त बाअसरनि हद जे तपेदार ऐं अमले सां मिली करे हुननि जी ज़रई ज़मीन जा कूड़ा खाता ठाराए हुन ते कब्ज़ो करे वरितो आहे। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त हुननि जी ज़रई ज़मीन जा असली खाता बाल रखी हुननि खे ज़मीन तां कब्ज़ो हटाए हुननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। अवेश कुंबर, अवामी न्यूज़, खिप्रो।